الرجيم بسم الله الرحمن الرحيم كلوا وتمتعوا قليلا إنكم مجرمون ويل يومئذ للمكذبين وإذا قيل لهم اركعوا لا يركعون ويل يومئذ للمكذبين فبأي حديث بعده يؤمنون آمنت بالله صدق الله العظيم. جزاک اللہ. صوفی قاری محمد انیس ہاشمی کھا تلاوت کلام پاک ॿुधण जी سعادت माणी सी. تلاوت کلام پاک करण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे, ॿुधण सां बेसुकून मिलंदो आहे. कलाम पाक जी तिलावत करण सां घर में बरकत ईंदी आहे. सो क़ुर पाक पाण बि पढ़ो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पढ़ण जी तलक़ीन कयो. अस्सलाम वालेकुम. आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में. उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो. अॼु ख़ैरनि सां ॿियो रोज़ो पाण रखी चुका आहियूं. अलाह पाक सभिनी खे पंहिंजे रहम ऐं करम में रखे, सभिनी ते पंहिंजूं महिरबानियूं ऐं पंहिंजी करम नवाज़ी क़ाइमु रखे. जिन बि अॼु ॿियो रोज़ो रखियो आहे उन सभिनी खे ॿिए रोज़े जूं मुबारकूं हुजनि. ऐं जेकी अॼु ॿियो रोज़ो न रखी सघिया आहिनि, सची ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं को हरूभरू जो उज़ुर ॼाणाए करे न रखियो अथऊं त इहा वॾी बदनसीबी आहे. सो हीउ जेको महीनो आहे थी सघे थो त अॻे भेरे अॻे साल असांखे न मिले. पंहिंजी हयातीअ में हिन महीने जो भरपूर फ़ाइदो वठी वठूं त केतिरो न सुठो थींदो. पाण अक्सर कंहिं आम माण्हूअ खां, कंहिं सरदार खां, कंहिं भोतार खां का शइ घुरंदा आहियूं ऐं जेकॾहिं उहा शइ अता थी वेंदी आहे त पाण केॾो न उनजो शुक्रियो अदा कंदा आहियूं, महिरबानी अदा कंदा आहियूं. पर रब करीम पाण खे ईअं ई ॾिए थो, खोड़ सारो गंज ॾिए थो. अलाह पाक जी महिरबानी मञणु, उनजो थोरो मञण जो हीउ ॾाढो बहितरीनु महीनो आहे. ऐं हूअं बि पाण जेकॾहिं कंहिं आम माण्हूअ जे अॻियां झुकी पवंदा आहियूं, निबिड़ी करे पाण उनखे हथु ॾींदा आहियूं त माण्हू टोकूं कंदा आहिनि, चवंदा आहिनि त यार वॾी ॻाल्हि आहे, हिन माण्हू जे अॻियां तूं झुकी पियो आहीं. रब करीम जी जेको शान आहे न, उन जे अॻियां झुकण सां तव्हां कामयाबु रहंदो, तव्हांखे बुलंदियूं मिलंदियूं. ज़िंदगी जेकी बि कामयाबियूं कंहिंखे पल पवनि थियूं न, उहे समूरियूं कामयाबियूं रब करीम जे आॾो झुकण सां मिली वेंदियूं आहिनि. सो रब करीम आॾो झुको ऐं उनखे रिझाए वठो. हीउ महीनो ॾाढो ज़बरदस्त महीनो आहे, पंहिंजो पाण खे सेट करण जो महीनो बि आहे. पाण जेकी ज़माने में हेॾे होॾे थिड़ी विया आहियूं, ट्रैक तां थिड़ी विया आहियूं, पंहिंजो पाण खे वरी सही ट्रैक ते आणण जे लाइ हीउ ट्रेनिंग जो महीनो आहे. वरी पंहिंजो पाण खे जेके असुली जेका असांजी ज़िंदगीअ जो जेको महवर हुजणु घुरिजे, जेका असांखे वाट वठणु घुरिजे, जेको गस वठणु घुरिजे, उहो गस हिन महीने जे मुनासिबत सां असांखे मिली वेंदो. असां वरी हिन महीने खे पंहिंजो पाण में जेकॾहिं सोचूं ऐं जाचूं त पाण जेकी थिड़ियल आहियूं उहे वरी सही तरीक़े सां अची वेंदासीं. रोज़ा रखंदासीं, पोइ रोज़ो अखियुनि जो बि आहे, हथनि जो बि आहे, कननि जो बि आहे, ज़बान जो बि आहे. ऐं पाण पंहिंजी जेका मशीनरी आहे उहा बि रिफ्रेश थी वेंदी. वरी पाण नए तरीक़े सां ज़िंदगी जो आगाज़ कंदासीं. महिरबानी करे हिन महीने में जेकी इबादतूं थियनि थियूं, ख़ासि इबादतूं थियनि थियूं, त उन इबादतुनि खे मामूल बणायो. अॻिते बि इन्हनि ई कमनि खे कंटिन्यू रखिजो त तव्हांजी ज़िंदगी ॾाढी सफल थींदी. बहरहाल प्रोग्राम जो वक़्तु महदूदु हूंदो आहे, कचहरी तमामु घणी करणी हूंदी आहे. अॼु जेकी मुअज़्ज़िज़ महिमान आयल आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराइण खां अॻु में ऐं सभ खां पहिरियां असां पंहिंजे साथ में हिन प्रोग्राम जे ईअं खणी चऊं त फैमिली मेंबर शेफ़ फैसल खे आउं भली कार चवां थो, जेको करशी जामेश्री जे किचन में मौजूदु आहे ऐं करशी जामेश्री जे ताउन सां हीउ सेगमेंट तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहे. सो शेफ़ फैसल खे भली कार चवंदा. कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक. वॾी महिरबानी तव्हांजी. तव्हां प्रोग्राम अॼु बि टाइम ॾिनो आहे. अॼु छा ठाहींदो भला? क्रीमी फ्रूट चाट. अच्छा. करशी जामे शीरी सां गॾु. वाह वाह. ऐं हिन में असां विझंदासीं करशी जामे शीरी, छाकाणि त खंडु विझण जी ज़रूरत न आहे, काफ़ी माण्हू खंडु ऐड कंदा आहिनि. अच्छा. करशी जामे शीरी जॾहिं विझंदो त उनजो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर निकिरी. वाह वाह वाह. माना खंडु न विझिजे, करशी जामे शीरी उहो ई मिठो आहे. मिठो आहे. सही. उन जी जॻह असां हे 4 खां 5 खाइण जा चमचा विझंदासीं. क्वांटिटी मां ॿुधाई थो छॾां. अधु किलो जेतिरो मिक्स फ्रूट खणंदो, ठीकु आहे, बारीक कटिंग करे रखी छॾंदो. हिन में तव्हां सिर्फ़ु फ्रेश क्रीम जेको पैकेट मिलंदो आहे, हिकु पैकेट उहो विझंदो, अधु कप खीर विझंदो ऐं करशी जामे शीरी जा 6 चमचा विझी बसि मिक्स करे थधो करे रखंदो ऐं दस्तरख़ान ते रखी पोइ तव्हांखे. वाह वाह. करशी जामे शीरी जो पंहिंजो मज़ो आहे. पंहिंजो तव्हां इहो ठाहे ॾेखारियो असांखे त असां वरी पंहिंजी प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं. ॿियनि महिमाननि जो तारीफ़ करण खां अॻु में करशी जामे शीरी थोरी तारीफ़ थी वञे ऐं उहा हक़ जी तारीफ़ आहे. छो त करशी जामे शीरी ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे. नंढनि ॿारनि खे पसंदि आहे, वॾनि खे पसंदि आहे, सभिनी खे पसंदि आहे. आउं नथो सम्झां त को पाकिस्तान में रहंदड़ माण्हू
कोई ईअं चवंदो त मां करशी जामे श्री जो शरबत करे न आहियां पियो। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। हिकु त ॻाढ़ो शरबत आहे जेको आम इस्तेमालु ईंदो आहे या घणे भाङे माण्हू पीअंदा आहिनि। ॿियो बि शरबत हुनजो ॾाढो ज़बरदस्त मार्केट में मौजूदु आहे, उनखे पाण चऊं था हाणे करशी जामे श्री इलायची। इहो मार्केट में मौजूदु आहे। तरकीब इस्तेमालु हिन ते लिखियलु आहे। तव्हां खीर में मिलाए करे बि हिन खे ठाहे पी सघो था, पाणी में मिलाए पी सघो था, कंहिं कस्टर्ड में मिलाए पी सघो था, या कंहिं फालूदे ते हणी सघो था, आइस्क्रीम ते हणी सघो था। खोड़ सारा नमूना आहिनि हिन खे वापराइण जा। करशी जामे श्री जी हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेका मूंखे तमामु घणो मुतासिर करे थी, उहा ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायां थो। करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायलु नाहे, मतिलबु ही ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे, ख़ालिस अरकियाट सां तयारु थी पोइ तव्हांजी ख़िदमत में तव्हां ताईं तव्हांजे हथनि ताईं पहुचंदो आहे। मार्केट में पहुचण खां अॻु में वॾी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त 265 भेरा हिन जी क्वालिटी टेस्ट थींदी आहे, चेकिंग थींदी आहे। 265 भेरा, माना 1 न 2 न 3 न 4, 265 भेरा, माना इहो रुॻो पाण जेकॾहिं ॻणियूं था त केॾा भेरा मरियल आहिनि इहे। ऐं जेको शुगर फ्री जी जेका बॉटल हूंदी आहे उहा 276 भेरा टेस्टिंग ऐं क्वालिटी चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हां असां ताईं पहुचाईंदी आहे। रमज़ान में हर तरफ़ जिते चटपटा खाधा आहिनि, जिते मसालेदार खाधा आहिनि, त उन्हनि खाधनि खे थोरो माना ईअं खणी चऊं त पाण खे ईज़ी करण जे लाइ या पंहिंजी सिहत खे बरक़रार रखण जे लाइ पाण जेकॾहिं इफ़्तार जो मज़ो वठूं था त पोइ पाण खे ही शरबत पीअणु घुरिजे। ॾाढो सुठो शरबत आहे, थधो शरबत हूंदो आहे। जॾहिं रोज़ेदार पीअंदो आहे त पोइ ईअं लॻंदो आहे ॼणो की बंजर ज़मीन ते को थधो पाणीअ जो को गिलास या को थधो पाणीअ जो टुक पियो आहे। सो ॾाढो ज़बरदस्त आहे। ख़ुशियुनि खे भरपूर कयो और उनखे रमज़ान जी जेका आहे सा दस्तरख़्वान जेको आहे उनखे अञा वधीक सजायो। करशी जामे श्री जो ॾाढो स्लोगन बि ज़बरदस्त आहे, करशी जामे श्री सभु पीते हैं। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त करशी जामे श्री पाण जॾहिं पीअंदा आहियूं त रमज़ान शरीफ़ में अञा वापराइण जो जेको मिक़दार आहे उहो वधी वेंदो आहे। हिन भेरे रमज़ान बहार जी मौसम में आयो आहे त बहार जी मुंद में करशी जामे श्री पीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे। सो सहर हुजे या इफ़्तार, लाइट रिफ्रेशिंग करशी जामे श्री, छो त करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि। ऐं करशी जामे श्री 100% ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे। पाणी जो हिन में हिकिड़ो फुड़ो बि मिलायल नाहे। पाण पीओ, पंहिंजनि महिमाननि खे बि सर्व कयो। करशी जामे श्री जे ताउन सां अॼोको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। हाणे अचूं था महिमाननि तरफ़ त अॼु असांजे प्रोग्राम में मोज़िज़ महिमान कहिड़ा आहिनि। दीन दुनिया जूं कचहरियूं बि कंदा आहियूं पाण, ऐं वरी क़ुरान हदीस जी रोशनी में मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं। इन ॾिस में अॼु असां सां गॾु जेको मोहतरम दोस्त आहे उहो ॾाढो ज़बरदस्त दोस्त आहे ऐं उन सां कचहरी कंदासीं। मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहिबु आहे जेको क़ुरान हदीस जी रोशनी में असांखे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदो। मुफ़्ती साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। इन खां पोइ जेकी ॿियूं शख़्सियतूं आहिनि या ॿिया महिमान, उन्हनि जो तारीफ़ थोरो तव्हांखे ईअं बि करायां त हूअं त रमज़ान शरीफ़ जे महीने में नेकी ऐं चङाईअ जा कम घणा ई थींदा आहिनि, पर हूअं बि इन महीने खां सवाइ बि जेको चङो कमु आहे उहो आहे कंहिंजी हेल्प करणु। पोइ उहो हेल्प कहिड़े स्टाइल जी कयो था तव्हां, उहो तव्हां ते आहे। कंहिंखे जेकॾहिं राशन वठी ॾियो था तॾहिं बि ॾाढो ज़बरदस्त आहे। जेकॾहिं कंहिंखे तव्हां को हैंड पंप लॻाए ॾियो था, किथे पाणीअ जी कमी आहे, किलत आहे, त इहा बि हिकिड़ी नेकी आहे। या मुख़्तलिफ़ ॿिया मामला, जेकॾहिं को किथे को मुंझियलु आहे, किथे कंहिं कम में उनखे रुकावट आहे, त उहो जेकॾहिं मसइलो तव्हां हल कयो था त इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सो असां सां गॾु मेहरान वेलफेयर ट्रस्ट जा ॿ दोस्त आहिनि जेकी नेकी ऐं चङाईअ जा कम कंदा आहिनि। रमज़ान शरीफ़ जे महीने में उन्हनि जी एक्टिविटीज़ कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, इन सिलसिले में उन्हनि सां कचहरी कंदासीं। असीं भलीकार चऊं था। अदनान अहमद ख़ान साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾु ख़ालिद ख़ान साहिबु आहिनि। ॿिन्ही खे असीं भलीकार चऊं था। सर कैसे? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह, बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं गॾोगॾु सुठा जेके आहिनि से ॿोल, मन मोहींदड़ ॿोल, रूह खे राहत ॾींदड़ ॿोल, करार ॾींदड़ कननि खे ॿोल, उहे तॾहिं ॿुधंदा आहियूं जॾहिं पाण नातीअ कलाम ॿुधंदा आहियूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ अॼु बि सुठा नात ख़्वान असां सां गॾु हूंदा। ऐं हिन वक़्तु जेको नात ख़्वान तव्हांखे टीवी स्क्रीन ते नज़र ईंदो उहो आहे बासित अली हुसैनी साहिबु। उनखे पाण भलीकार चऊं था। बासित भाई कैसे? ठीक है, बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो छा ख़्याल आहे त आगाज़ पाण कलाम सां कयूं? नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। जी मक्की मदनी है ख़त्मे रसूल, मक्की मदनी कौनैन में तुम सा कोई नहीं रे वल्ला, कोई नहीं है नूरे मुजस्सम तेरे सिवा, नूरे मुजस्सम तेरे सिवा, महबूब खुदा का कोई नहीं रे वल्ला, कोई नहीं है ख़त्मे रसूल। दिल किसी को दिखाए
چیر کے غم اسیا کا مداوا کون کرے دل کسی کو دکھائے چیر کے غم اسیا کا مداوا کون کرے ہاں اسیا کا مداوا کون کرے اے رحمت عالم تیرے سوا اے رحمت عالم تیرے سوا دکھیوں کا مسیحا کوئی نہیں رے واللہ کوئی نہیں اے ختم رسول یہ شان تمہاری ہے آقا تم عرش بری پر پہنچے ہو یہ شان تمہاری ہے آقا تم عرش بری پر پہنچے ہو تم عرش بری پر پہنچے ہو ذیشان نبی گئے سب لیکن ذیشان نبی گئے سب لیکن معراج کا دولہ کوئی نہیں رے واللہ کوئی نہیں ہے ختم رسول مکی مدنی کونین میں تم سا کوئی نہیں رے واللہ کوئی نہیں ہے ختم رسول سبحان اللہ جزاک اللہ ॾाढो सुहिणो नाट्य कलाम ॿुधण जी साथ माणीसीं ऐं आउं ॾिसां पियो त शेफ फैसल बि पंहिंजो कमु पूरो करे चुका मुंहिंजे ख़्याल में बाक़ी हे ठाहिणो आहे इलायची शरबत अच्छा अच्छा हिकिड़ो त ठही वियो हा ॿियो वरी शरबत ॿिए ब्रेक में था ठाहियूं छा ख़्यालु आहे तव्हांजो ठीकु आहे, बिल्कुलु। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था ऐं ब्रेक जो टाइम न आहे न अच्छा ब्रेक जो टाइम वठूं था ऐं हिन सां गॾो गॾु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण ई पहिरियां साथ माणियूं था मुंहिंजो ख़्यालु इहो आहे सो साईं छा ॿुधाईंदो ॿोल कहिड़ा आहिनि सुभाणे असां राज़ी आहियूं सुभाणे असां राज़ी आहियूं साईं जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि जी इरशाद से असां राज़ी आहियूं जेकी रब जोड़े हिक मदीने जो आका मुन मोड़े जंहिंजी जादे दिल ताणे उहो ताॾे होरियां न पर भली डुके डोड़े असां राज़ी आहियूं जेकी रब जोड़े हिक मदीने जो आका मुन मोड़े आया जॾाको आहियूं जग में इश्क रसूल जो रग रग में आया जॾाको आहियूं जग में इश्क रसूल जो रग रग में खीमो रखियो आखोड़े असां राज़ी आहियूं जेकी रब जोड़े दिल न कहीं दिलगी रखे दे त मोहम्मद मी रखे दे दिल न कहीं दिलगी रखे दे त मोहम्मद मी रखे दे प्रीत न जे को टोड़े असां राज़ी आहियूं जेकी रब जोड़े भुलिजी न कहे दुनियादार ॾे वञो तवज्जो भुलिजी न कहे दुनियादार ॾे वञो वञो मदीने जे यार ॾे वञो वञो वञी लहू ॻोल्हे असां राज़ी आहियूं
जेकी रब भुलिजी न कंहिं दुनियादार ॾे वञो गुलाम नबी गम ख़्वार ॾे वञो गुलाम नबी गम ख़्वार ॾे वञो वञो वॼी लहु ॻोल्हे असां राज़ी आहियूं जेकी रब जोड़े हिकु मदीने जो आका मुंहुं न मोड़े। सुभाणे जज़ाकल्ला सूफ़ी कारी मोहम्मद अनीस हाशमी साहिब खां ॾाढो सुठो ग़ुलाम नबी मैसर साहिब जो नाते कलाम ॿुधणी साथ माणीसीं। करशी जामी श्री ताउन सां ई प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे करशी जामे श्री ताउन सां। करशी जामे श्री खां वधीक का बि एनर्जिक ड्रिंक न आहे मुंहिंजी नज़र में। तो करशी जामे श्री गर्मियुनि जी मौसम में ॿार जी मौसम में तव्हांजी उन खे जेका उन जी जेका शिदत हूंदी आहे उन जी शिदत खे घटाइण में करशी जामे श्री जो वॾो किरदारु आहे। लाइट रिफ्रेशिंग करशी जामे श्री जो हिकिड़ो जेकॾहिं डुक बि अंदरि लहे थो त मज़ो अची वञे थो, दिलि बाग बार थी वञे, दिलि ठरी पवे थी। करशी जामे श्री गर्मीअ जी मुंद में तबियत में अञा वधीक मज़ो आणे थो। ऐं करशी जामे श्री सां गॾो गॾु वरी इहो बि तव्हांखे ॿुधायूं त रोज़े रखण महिल पाण एहतियात रखंदा आहियूं, घणो खाई पी वेंदा आहियूं त पोइ उन घणे खाइण पीअण खे बि सही तरीक़े सां सेट करण में मदद ॾींदो आहे करशी जामे श्री। एहतियात पाण कंदा आहियूं, इफ़्तार में घणो खाई वेंदा आहियूं, उनखां पोइ सहरी में बि पाण घणो खाई पी वेंदा आहियूं अक्सर। त पोइ पाण ईअं बि करे सघूं था त खीर में मिलाए करशी जामे श्री जेकॾहिं पीऊं त पाण खे ॾाढी फ़रत मिलंदी। करशी जामे श्री मज़ेदार एनर्जी आहे ऐं जेकॾहिं खीर में मिलाए करे करशी जामे श्री पीओ था त तव्हांखे अञा वधीक मज़ो ईंदो। करशी जामे श्री रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ऐं रौनक रमज़ान खे वधाए थो। रमज़ान जे दस्तरख़्वान में रौनक जो बाहिस बणिजे थो। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि, ॻाढ़ो शरबत ऐं साओ शरबत जेको इलायचियुनि जो आहे। करशी जामे श्री जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे, करशी जामे श्री सभु पीते हैं। हिकिड़ी शइ त पाण तयारु करे छॾीसीं, शेफ फैसल करशी जामे श्री जे किचन में मौजूदु आहे ऐं हाणे अलाए छा तयारु कंदो। साईं हाणे छा प्रोग्राम आहे? फ्लेवर में ठाहियां पियो, इलायची फ्लेवर में। इलायची फ्लेवर में तमामु बहितरीनु आहे, ख़ासि कर हाज़मे लाइ तमामु बहितरीनु आहे। जॾहिं एसिडिटी बि न थींदी तव्हांखे, अक्सर थिए थो न एक्स्ट्रा खाई पी वञो था, जीअं मूं चयो त उहो न थिए। ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे तव्हां। हींअर जॾहिं बॉटल तव्हां खई आहे त उनखे तव्हां लोॾियो आहे। हा, लोॾणु घुरिजे। चवनि था त मां इन करे लोॾियो पियो। बसि हिकु गिलास में तव्हां 3 खां 4 टेबल स्पून विझंदव हिन खे। सही। ऐं थधी बर्फ़ विझी ऐं खीर में पीअणु चाहियो त हिन तरीक़े सां हिकु गिलास खीर में बि तव्हां इलायची जो सहरी जे टाइम ख़ासि कर जॾहिं तास थींदी आहे सॼो ॾींहुं, असां इलायची जो अगरि हीउ शरबत पीऊं खीर में या सादो बि थधो करे राति जे टाइम त पोइ तव्हांखे सॼो ॾींहुं तास बि न थींदी, रोज़ो तव्हांजो सुठो गुज़रंदो। सही सही सही, माना तबियत में बहितरी अची वेंदी। इलायची जो शरबत बि तव्हां पीओ था ऐं जल्दी ठही वेंदो आहे। 1 मिंट जी गेम आहे, मिंट लॻंदा। असां 1 मिंट बि न लॻो। बिल्कुलु। सो इन खां पहिरियों तव्हां कस्टर्ड ठाहे ॾेखारियो। कस्टर्ड ठाहियो त हे असांजो डिस्प्ले थिए फ्रूट चाट। अच्छा, फ्रूट चाट ठाहियो। परे खां मां हिते परे वेठो आहियां, कलर अहिड़ो अचे पियो करशी जामे श्री करे। सो वॾी महिरबानी शेफ साहिब, तव्हां करशी जामे श्री किचन में असांजो साथ ॾींदा आहियो, लख थोरा। सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं गॾिजी करे। सो प्रोग्राम जी तर्तीब अॻिते वधायूं था। असां जेकी मौज़ महिमान आहिनि मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहिब असां सां गॾु आहे। मुफ़्ती साहिब, पाण आनियर त हाणे थिया आहियूं, आफ़ियर बि पाण कचहरी कईसीं पई त रमज़ान जो नालो रमज़ान बि, इन जी बि का हिकिड़ी हिस्ट्री आहे, इन जी बि का तारीख़ आहे त रमज़ान खे रमज़ान छो थो सॾियो वञे, इन ते थोरो पहिरियां रोशनी विझो त पोइ अॻिते वधूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबी अबादा, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िला फ़ीहिल क़ुरान, सदक़ल्लाहुल अज़ीम। हिकु त सभ खां पहिरें असां इन शइ खे ॾिसूं त इन खे अल्लाह तबारक व तआला रमज़ान सॾियो आहे। सही। त इन जे लाइ असां मोमिननि ऐं मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ु आहे त असां इन खे रमज़ान जे नाले सां ई सॾु कयूं। सही। ॿी जेका उलमा किरामनि जी तहक़ीक़ बयानु कई आहे त छो त रमज़ान रमद मां वरितल आहे, अरबी जो लफ़्ज़ आहे रा मीम ऐं द्वाद। अच्छा। ऐं रमद युक़ालु फ़ी शिद्दतिल हर। सही। अल्लामा मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त जॾहिं बि इंसान जे अंदरि मौसम जी शिद्दत थींदी आहे, गर्मी जी शिद्दत थींदी आहे त अरबी में उनखे रमदा चइबो आहे। अच्छा। ऐं उन टाइम में जॾहिं रमज़ान जे रोज़ा फ़र्ज़ थिया हुया त उन टाइम में मौसम जेका हुई उहा बिल्कुलु शदीद गर्मी वारी हुई। सही। इन जे करे इनखे रमज़ान जो महीनो चयो, यानी रमज़ान चयो, शहरो रमज़ान, रमज़ान जो महीनो यानी गर्मी वारो महीनो। सही। ऐं ॿी जेका उलमा किराम तहक़ीक़ बयानु कई आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। उहा इहा आहे त लिअन्न रमज़ान यानी अल हर हिया युज़हिबु मा फ़िल इंसान, त जेका इंसान जे अंदरि
चर्बी हूंदी आहे त उहा गर्मी ख़तमु कंदी आहे। अच्छा अहिड़े तरीक़े ते जेको रमज़ान जो महीनो आहे इंसान जे अंदरि जेका गुनाह हूंदा आहिनि युज़िब बिल गुनाह युमके तो हू गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे, गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। सही इहे टे तौजीहात उलमा किराम बयानु कयूं त रमज़ान खे रमज़ान चवण जूं। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुहिणो साईं। इन खां पोइ बि तव्हां सां कचहरी जारी रखंदासीं। असां सां गॾु ॿ मौज़ूद महिमान जेके मेरान वेलफेयर ट्रस्ट जा आहिनि, अदनान अहमद खान ऐं ख़ालिद खान साहब। तो सर सबसे पहले तो मुझे ये बताएं कि रमज़ान में क्या एक्टिविटीज़ हैं आपकी? जैसे अभी आजकल तो आप हालात देख रहे हैं जिस तरह महंगाई बढ़ चुकी है। बिल्कुल बिल्कुल सही बात। अब आम आदमी के पास तो इतने रिसोर्सेज नहीं है कि वो अपना इस महंगाई में अपना पूरा रमज़ान गुजार सके। सही बात है। और ज़ाहिर है रमज़ान में इंसान की ख्वाहिश होती है कि वो अलग अलग चीज़ें खाए, अलग अलग जो नॉर्मल लाइफ में लोग नहीं खाते, बच्चों की भी ख्वाहिश होती है। सही बात है। तो अब हमारा यही होता है कि रमज़ान में कि एक फैमिली के लिए इतना राशन हो कि एक मंथ उसका जो है ना वो अच्छा गुजर अच्छा जाए। ये बड़ी अच्छी बात है कि एक मंथ पूरा गुजर जाए। एक मंथ पूरा गुजर जाए जिसमें तकरीबन 14-15 आइटम्स होते हैं। सही सही। जो वो इतने इनफ हों कि फैमिली जो है उसको आराम से उनकी टेंशन खत्म हो जाए। हाँ वो हो जाए। फिर उसके बाद ईद गिफ्ट प्रोजेक्ट्स होते हैं, जब रमज़ान एंड हो रहा होता है तो उसके बाद हमारे ईद के प्रोजेक्ट्स स्टार्ट हो जाते हैं, सही जिसमें बच्चों को ईद गिफ्ट्स वगैरह और फैमिली को शलवार कमीज़ और ये सब चीज़ें हम लोग जो है ना वो दिया जाते हैं। क्योंकि बच्चे ईद पे बड़ी मतलब आस लगा के बैठे होते हैं। अब आप वही देखें ना कि जो हालात है वो गरीब बच्चे गरीब लोग कहाँ से लाएंगे। सही बात। अब एक ही आप फैमिली का आप अगर ईद का ही खर्चा निकाल लें तो 20 से 25 हज़ार रुपये का तो खर्चा, इनकम है नहीं। सही। तो बस वो यही है कि आप जैसे लोग और हमारे जो डोनर्स हैं जो जिनको अल्लाह ने इस काबिल बनाया है, सही, तो उनसे ये गुजारिश होती है कि बस इस महीने में तो जितना कोशिश कर सकें वो आगे बढ़े हैं। हमारी NGO है और भी जितने हैं सबका जिनको आप जिनके साथ करते रहें सही, तो उनको सपोर्ट करें ताकि भी ऐसे लोगों तक पहुंच सके ना। सही। क्योंकि आजकल लोग क्या करते हैं, अपने खुद देखा ये बेगर्स और ये इधर देना बेकार है। इधर तो फिर आप जब देते रहेंगे वो क्या करते हैं, जमा करते रहते हैं, फिर वही बेच रहे होते हैं। सही सही। तो सही जो ज़रूरतमंद है वो NGOs ही कर सकती हैं। सही। इंडिविजुअल लोगों के पास इतने रिसोर्सेज नहीं होते, दिल होता है, उनकी ख्वाहिश होती है कि हम भी आगे बढ़ें, हम भी करें, लेकिन वो अपने घर से कब तक देगा, कब तक देगा। जाहिर है साथ में मिलजुल के मतलब एक कलेक्टिव एक वो बनाया जाता है ताकि उसमें काम किया जा सके। सही बात। लेकिन वो सर्वे प्रॉपर नहीं कर रहा है ना। अच्छा। पता नहीं है, हम लोग टारगेट करते हैं जो वाइट कॉलर सफ़ेद पोस्ट सही सही, जो कहीं बाहर बैठ के ले नहीं सकते, सही, किसी को मांग नहीं सकते, सही, तो हम उनको टारगेट करके उनके घरों में हम राशन देते हैं। सही सही, बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। अलामा साहब असां गॾु आहे सो मुफ्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहब, हाणे मूंखे इहो ॿुधायो साईं त रोज़ा सभिनी ते फ़र्ज़ु आहिनि, जी साईं। केतिरी उमिरि खां पोइ रोज़ो फ़र्ज़ु आहे? मतिलबु जेकॾहिं असांजो को घर भाती बल्कि वालिदैन ॾिसनि था, ॿार ॾिसनि था, इहो बि थोरो ॿुधाए छॾियो। नंढनि ॿारनि खे शौक़ु हूंदो आहे रोज़े रखण जो। जी, सभ खां पहिरें त जेको रोज़ो फ़र्ज़ु थिए थो उहो तॾहिं थो जॾहिं इंसान बालिग़ थिए थो, यानी कि बुलूगत वारी उमिरि खे पहुचे थो, तॾहिं रोज़ो फ़र्ज़ु आहे। अच्छा, माना ईअं खणी चऊं त 16 साल में तक़रीबन 15 खां 16 साल जी उमिरि जी माना पोइ सफ़ा फ़र्ज़ु थी वञे, फ़र्ज़ु थी थो वञे। सही। इन खां अॻु में जेके 10 साल जो ॿारु आहे रोज़ो रखणु चाहे थो ऐं वालिदैन खे इहो भरवसो यकीन आहे त मुंहिंजो ॿारु इंशाअल्लाह रोज़ो रखी सघे थो, त उहो रोज़ो रखे, छो त आकिल आहे, अक़लमंद आहे। सही। अक़लमंद लाइ बि रोज़ो रखणु बहितरु आहे, उहो रखी सघे थो। उनजे मथां फ़र्ज़ु न आहे, पर उनखे उनजो अजर ऐं सवाबु उनखे बि मिलंदो, उनजे वालिदैन खे बि मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माना नंढो ॿारु रखे थो, नंढो ॿारु जी जेको अजर आहे वालिदैन खे बि मिलंदो। सही। ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि बि आहे त ॿारनि में दिलचस्पी पैदा थिए, पंहिंजे दीन जी, पंहिंजे इस्लाम जी, या पंहिंजा जेकी बि सुठा कम आहिनि, अमल आहिनि, इन जे करे उलमा किराम चवंदा आहिनि जॾहिं बि तव्हां को नेकी जो कमु कयो न, ॿारनि खे साम्हूं रखंदा कयो। वाह वाह वाह। छो त उहो तव्हांखे ॾिसी करे तव्हां खां जेको आहे उहो सबक़ु हासिलु कंदो। सही सही ॻाल्हि आहे। त सेहरी में बि ॿारनि खे उथायो, नंढा हुजनि, 4-5 साल जो जेको ॿारु हुजे उनखे तव्हां सां गॾु उथायो, त तव्हां सां गॾु सेहरी करे, जो उनजो ज़हन ठहंदो त जीअं वधंदो वञे त मां रोज़ा रखां, नमाज़ ते वञे त ॿारनि खे गॾु वठी वञो, जो उनजो ज़हन हुजे त मूंखे नमाज़ जमात सां अदा करणी आहे। घर में वेहो त तिलावत कलाम पाक कयो, मतिलबु जेको बि नेकी जो तव्हां कमु कयो, कंहिंखे सदक़ात ख़ैरात ॾियो, त नंढनि ॿारनि खे वठी वञो, त हर कम में ॿारनि खे गॾु वठी वञो। छो त इन्नल इल्म फी सग़रि कन्नक्श अलल हजर, छो त बचपन में जेका ॿारनि जी तालीम आहे न, उहा ईअं आहे गोया के पत्थर ते लकीर हूंदी आहे, सही सही सही, उहा कॾहिं मिटबी न आहे। इन जे करे बचपन मां ई उन्हनि ॿारनि खे अहिड़ी तरबियत कजे जो दीन जे तरफ़, रोज़नि जे तरफ़, नमाज़ जे तरफ़ उहे राग़िब हुजनि। सही सही सही। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था। असां नओं साथी असांखे जॉइन करे चुका। सर माइक उठा लें, माशाल्लाह से अपना नाम भी बता दें खुद ही सर। सर मेरा नाम जो है वो उमर रज़ा हुसैनी है। अच्छा माशाल्लाह, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। इंशाल्लाह ज़रूर। सल्ले अला नबीना
صلی علی محمد صلی علی شفیعنا صلی علی محمد نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا جو ہجر طیبہ میں یاد بن کر خیال آیا کمال آیا سبحان اللہ تیری دعاؤں کی بدولت تیری دعاؤں کی بدولت عذاب رب سے بچے ہوئے ہیں تیری دعاؤں کی بدولت عذاب رب سے بچے ہوئے ہیں جو حق میں امت کے تیرے لب پر سوال آیا کمال آیا نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا عمر کی جرأت پہ جاؤں قربان عمر کی جرأت پہ جاؤں قربان تھے کیسروں کس راجن سے لرزاں عمر کے آنے سے کفر پر جو زوال آیا کمال آیا عمر کے آنے سے کفر پر جو زوال آیا کمال آیا اور نبی کا ہر ایک سناخا پیارا آواز والا ہے سوز والا مگر جو منبر پہ تیرے آیا حسان آیا کمال آیا نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا سبحان اللہ ماشاء اللہ جی ماشاء اللہ بہت شکریہ جی اتنے گرو شارٹ کمرشل بریک وٹھوں تھا ان پروگرام کے تاں جی خدمت میں کرشی جامع شری تعاون سے پیش کیا پونے تاں سا گڈ رہے جو موٹی چوں تھا کچہری کنٹینیو رہندی ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था अॼोको प्रोग्राम करशी जाम श्री जे तावन सां पेश कयो पियो वञे करशी जाम श्री जा ॿ फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि हिकिड़ो ॻाढ़ो शरबत आहे ॿियो साओ शरबत आहे जेके करशी इलायचीन बि चयो वञे थो ॾाढा ज़बरदस्त शरबत आहिनि जेके तव्हां पाण खे एनर्जिक रखणु चाहियो था त पोइ करशी जाम श्री जो शरबत ज़रूरु पीअंदा कयो इफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो तॾहिं आहे सही तरीक़े सां जॾहिं करशी जाम श्री जो शरबत उते पयल हूंदो आहे पयल हुजे ऐं पीजे बि सही त मज़ो ॿीणो थी वञे थो करशी जाम श्री खां पोइ वरी पाण ज़िक्र कंदा आहियूं करशी जोहर जोशांदे जो जेकॾहिं तव्हां सम्झो था त इबादतुनि में को ख़लल पवे थो मथे में सूरु आहे संदनि में सूरु आहे बुख़ार आहे नज़लो आहे ज़ुकाम आहे खंघि आहे त पोइ करशी जो जोहर जोशांदो ज़रूरु इस्तेमालु कयो रमज़ान जे अचण सां ई असां सहर ऐं इफ़्तार जो जीअं एतमाम कंदा आहियूं जेकॾहिं सहर ऐं इफ़्तार जी एतमाम में पाण खे थोरी रूटीन थोरी चेंज लॻंदी आहे सभु शयूं भली चेंज हुजनि पर करशी जोहर जोशांदे जेका
चेंजिंग आहे उहा न करणु घुरिजे, माना इहा आदत मटाइणु न घुरिजे। करशी जोर चुशांदो ज़रूरु इस्तेमालु करणु घुरिजे। रमज़ान जे मुबारक महीने में असांजी जेका मामूलात ज़िंदगी आहे, खाइण पीअण जूं जेके आदतूं आहिनि उहे तब्दील थी वेंदियूं आहिनि, पर करशी जामिश्री खे पाण तब्दील न कंदासीं ऐं करशी जोर जोशांदे खे पाण तब्दील न कंदासीं। सो नज़ले ज़ुकाम खां महफ़ूज़ रखंदो आहे करशी जोर जोशांदो। नज़लो हुजे, ज़ुकाम हुजे, खंघि हुजे, जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजा रोज़ा मुतासिर थियनि था त पोइ करशी जोर जोशांदे जो इस्तेमालु तव्हांखे यकीनन सेहतमंद बणाईंदो, मतिलबु तव्हांखे चाक चौबंद रखंदो। करशी जोर जोशांदे जी सभ खां वधीक सुठी ॻाल्हि इहा आहे त इन खे ॿार बि इस्तेमालु करे सघनि था। उन में छा आहे त चॉकलेट फ्लेवर में मौजूदु आहे। वॾनि जे लाइ बि मुख़्तलिफ़ फ्लेवर्स मौजूदु आहिनि जेकी मार्केट में तव्हां ॾिसी सघो था ऐं उहे वठी सघो था ऐं वापराए सघो था। करशी जोर जोशांदे सां नज़लो ख़तमु थींदो आहे, ज़ुकाम ख़तमु थींदो आहे ऐं खंघि ख़तमु थींदो आहे। ऐं असां त नंढपण खां इहो ॿुधंदा ईंदा आहियूं त एहतियात इलाज खां बहितर आहे। सो रमज़ान शरीफ़ जे महीने में जेकॾहिं तव्हां सम्झो था त इबादतुनि में का रुकावट अची वञे थी, को मसइलो थी वञे थो, त करशी जोहर जोशांदे जो इस्तेमालु ज़रूरु कयो। इहा आदत बणाए छॾियो। रमज़ान जे बासादत महीने खे आराम सां गुज़ारियो। इफ़्तार खां पोइ सहरी में जेकॾहिं तव्हां चांहि पीओ था, इफ़्तार या सहरी में, इफ़्तार खां पोइ या सहरी खां पोइ जेकॾहिं तव्हां चांहि पीओ था, चांहि में बि जेकॾहिं करशी जोहर जोशांदे जो जेकॾहिं इस्तेमालु कंदव त तव्हांजी चांहि जो ज़ाइक़ो बि ज़बरदस्त थी वेंदो ऐं तव्हां पाण बि ॾाढा भला थी वेंदो। मतिलबु ईअं लॻंदो तव्हां में हाणे एनर्जी अची वई आहे, तव्हां पाण खे फिटफाट महसूसु कंदो। सो करशी जोहर जोशांदो तव्हांखे चांहि जो मज़ो ॿीणो करे थो ऐं गॾोगॾु नज़ले ज़ुकाम ऐं खंघि खां बि तव्हांखे बचाए थो। करशी जोहर जोशांदे जी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे, हिन जो को बि साइड इफ़ेक्ट न आहे। के माण्हू ईअं सोचींदा आहिनि त यार का शइ जेकॾहिं असां वठूं था, वापरायूं था, उनजो को साइड इफ़ेक्ट हूंदो। करशी जोहर जोशांदे जो को बि साइड इफ़ेक्ट न आहे। करशी जोहर जोशांदो नेचुरल हर्ब सां तयारु कयो वियो आहे, माना कुदरती अर्कनि सां तयारु कयो वियो आहे। इन जे लाइ पंहिंजी आदतुनि में शामिलु कयो करशी जोहर जोशांदो, जंहिंजो को बि साइड इफ़ेक्ट न आहे। सहर हुजे या इफ़्तार, करशी जोहर जोशांदो मिलायो, पंहिंजी सहर खे ॾाढो ख़ूबसूरत बणायो, मज़ेदार बणायो, इफ़्तार खे बि माना एनर्जिक बणायो। करशी जोहर जोशांदे जो इस्तेमालु यकीनन तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजे सिहत खे बहितर बणाईंदो। सो हिन वक़्तु असां सां गॾु हिकिड़ो दोस्त असांखे जॉइन करे चुको आहे, हाजी ग़ुलाम क़ादिर शेख साहिबु, उनखे बि असीं भलीकार चऊं था। हाजी ग़ुलाम क़ादिर शेख साहिबु अॻे भेरे बि जॾहिं असांजे प्रोग्राम में आयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो हुयो ऐं तॾहिं बि असांखे इहो ई चयो हुयईं त आउं माना वञा पियो हज करणु। हिन भेरे बि मदीने वञो पिया, उमिरि शरीफ़ ते वञो पिया, हा माफ़ु कजो साईं, उमिरि शरीफ़ ते, अलाह हाजी बि कंदव साईं। सो हाणे हाजी त आयो मुंहिंजे ख़्याल में, सो हाणे वरी तव्हां माइक ते ॻाल्हायो त हाणे वरी उमिरि ते वञो था, तव्हांखे भलीकार बि चऊं था। बिल्कुलु साईं, अलाह साईं जी महिरबानी आहे, माशाअल्लाह, जो सआदत नसीब थिए थी। वाह 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 वाह। कॾहिं तयारी आहे भला, का आहे डेट कंफर्म थी आहे? साईं इंशाअल्लाह ताला बसि ॿ ॾींहं विच में न। अच्छा, ट्रेनिंग खां बाद माशाअल्लाह। बासादत साईं तव्हां जेको आहे सो लम्हा इहे गुज़ारींदव। असांजे लाइ उते भले पार वञो त ज़रूरु दुआ कजो इंशाअल्लाह ताला। ज़फ़र जिस्काणी जे लाइ वधीक दुआ कजो, उनखे वधीक दुआउनि जी ज़रूरत आहे, असांखे बि आहे, बिल्कुलु उनखे वापर मिक़दार में। साईं हुनजी दुआ आहे साईं, ज़फ़र जिस्काणी जी मूंखे बि उनजी दुआ आहे न साईं। वाह वाह। बसि कंहिंखे दुआ लॻे थी, तव्हां वरी उनखे दुआ करे छॾियो, तव्हां जी दुआ मथां उनखे लॻी वञे। सो बहरहाल असां सां गॾु मौज़ महिमान बि आहिनि। मौज़ महिमान मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहिबु आहे। अच्छा इलियास साहिबु, मूंखे इहो ॿुधायो त रोज़नि जी जज़ा छा आहे, मग़फ़ी आहे, छो भला, माना इहो थोरो ॿुधायो असांखे। अल्लाह तबारक व तआला हदीस कुदसी में इरशाद फरमायो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। जी। अल्लाह तबारक व तआला फरमायो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं उनजी जज़ा बि मां पाण ॾींदो आहियां। वाह वाह। पर उलमा इकराम फरमायो त इबादत हर नमाज़ बि कंहिंजे लाइ पढ़ंदा आहियूं बाबा, सही, अलाह जे लाइ, ज़कात बि अलाह जे लाइ, सदक़ात ख़ैरात बि अलाह जे लाइ, या जेको बि नेकी जो कमु कंदा त उहो सिर्फ़ु अलाह जे लाइ आहे। पर अल्लाह ताला कंहिं बि अमल खे ईअं कोन चयो त हीउ मुंहिंजे लाइ आहे। सही सही। सिर्फ़ु रोज़नि जे लाइ चए त अस्सौमु ली, हीउ रोज़ो जेको आहे उहो तव्हां मुंहिंजे लाइ रखियो आहे, अजर मां पाण ॾींदुसि, इन जो अजर मां पाण ॾींदुसि। जेका वजह जेका उलमा बयानु कई उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। वाह वाह। उहा इहा आहे त जॾहिं असां नमाज़ था पढ़ूं, माण्हुनि खे ख़बर पए थी त नमाज़ थो पढ़े, ज़कात था ॾियूं त कंहिंखे ॾियूं था त को त वठे थो न, माना कंहिं ॿिए खे ख़बर पए थी। ऐं जॾहिं को ॿियो ॾिसे थो त उन में माना रिया जो अंदेशो हूंदो आहे, ॾेखाव जंहिंखे सिंधी में चऊं, ॾेखाव जो अंदेशो हूंदो आहे, थी सघे थो ॾेखाव कंदो हुजे। पर रोज़ो हिकु अलाह जी अहिड़ी इबादत आहे जो कंहिंखे ख़बर कोन थी पए त कंहिंखे रोज़ो आहे या कोन्हे को, जेतिरे ते हू पाण ॿुधाए न। जॾहिं हुनजो रोज़ो मख़फ़ी ऐं अलाह जी रज़ा जे ख़ातिर हुयो त अल्लाह तबारक व तआला त हिन रोज़े जी जज़ा बि मां पाण रब ॾींदुसि, इन जे करे मुंहिंजी जज़ा ई मख़फ़ी रखी आहे। सही सही सही, ॾाढो सुठो। हाणे मूंखे इहो ॿुधायो त आम रिवाजी पाण ॻाल्हि कयूं त होटल्स बंदि आहिनि, खाइण पीअण जूं शयूं बंदि आहिनि, छा रमज़ान जे एतिरा में सिर्फ़ु इहो ई आहे या अञा बि रमज़ान जो एतिरा कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थो? असल में जेको रमज़ान जो महीनो आहे न, उहो असांजे लाइ जेको आयो आहे उहो आयो आहे त असांखे अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ पैदा करण जे लाइ। अच्छा। मसलन जीअं तव्हां ॾिसो त जॾहिं क़ुरान करीम में जेको असांखे रोज़े जो हुकुम थियो आहे,
ان जे आख़िर में अलाह ताला छा फरमायो, लअल्लकुम तत्तकून, त उमेद आहे त तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार थी वञो। जॾहिं हिकु रोज़े सां इंसानु आहे, उन जे साम्हूं पाणी बि आहे, शदीद उन जो हुजे, कॾहिं पाणी खां त कोन थो लाहे, बुखायल आहे, केॾी बि बुख लॻेसि, छो त रोज़े सां बुख बि लॻंदी, साम्हूं ताम केॾो बि बहितरीनु ताम पियो हुजे, बिरयानी पियो हुजे, कोरमो पियो हुजे, का बि शइ पियो हुजे, उनखे हथु कोन थो लाहे। छो? अगरचे केरु न ॾिसेसि, पर उनजे दिलि में इहो ख़ौफ़ हूंदो आहे त हिन टाइम जे करे मां खाईंदुसि, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। त रोज़ो हक़ीक़तनि जेको आयो आहे, इन जे करे असांखे खपे असां रोज़े में रोज़े जो एहतराम कयूं। सिर्फ़ु रोज़ो खाइण पीअण जो न आहे, रोज़ो हर शइ जो हूंदो आहे। अखि जो रोज़ो आहे जो अखि सां को बुरो फेल न ॾिसे, ज़ुबान जो रोज़ो आहे जो ज़ुबान सां को का बुरी ॻाल्हि न चए, कन जो रोज़ो आहे जो कन सां का बुरी ॻाल्हि न ॿुधे, छो त हदीस शरीफ़ में आयो त लैस सियामु बिल मिनल जूए वल आतश, रोज़ो सिर्फ़ु इन बुख ऐं उन जो नालो न आहे, इन सियाम, पर जेको रोज़ो हक़ीक़तन आहे हुआ अलमन मिन रफ़्स वल जिदाल वल जमी मा यमना, त रोज़ो हक़ीक़तन हर उन शइ खां रुकण जो नालो आहे जेका शरीयतनि तव्हांजे मथां हराम आहे। छो त रोज़े में असां ॾिसूं त रोज़े में इंसानु हर उहा शइ जेका उनजे लाइ हलाल आहे उनखां रुकिजी थो वञे। खाइण पीअण हलाल आहे सही, मना न आहे, खायो पीओ इसराफ़ खां मना आहे, खाइण पीअण हलाल आहे, त खाइण पीअण खां इंसानु रुकिजी थो वञे, पर जेका शइ इंसान ते वैसे ई हराम आहे, यानी जीअं कंहिंजी चुगली उहो ई हराम आहे हमेशह, त रोज़े में बतरीक़े औला उनखां रुकिजी वञे, त रोज़ो चइजी हिनखे थो जो इंसानु हमेशह हर बुराइनि खां रुकिजी वञे। छो त रमज़ान जो जेकॾहिं इंसानु उन हक़ीक़ी एतबार सां एहतराम करे थो, त अल्लाह तबारक व तआला जे हबीब आकाए नामदार सैयदना मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशाना, मन साम शहर रमज़ान ईमानम व इहतिसाबन गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही। त जेकॾहिं को हक़ीक़तन रमज़ान जा रोज़ा अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर रखे थो, उन ते ईमान आणी करे उहो रोज़ा रखे थो, त अल्लाह तबारक व तआला उन जा तमामु साबिक़ा गुनाह माफ़ थो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे। सुहिणी ॻाल्हि सां गॾु हिकिड़ी मिठड़ी नात ॿुधूं, छा ख़्यालु आहे तव्हांजो? ज़बरदस्त। सो हाजी गुलाम क़ादिर शेख साहिब असां सां गॾु आहे, उनखे गुज़ारिश कयूं था त नात बहुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइणी सादत माणे। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदन, रहमत जो वस करो थई वॾो वठी, त अॼु वारो थई खोले रुगो झोली पाजी खोले मोतीलाल मिलंदई, रहमत जो वस करो थई वॾो वठी, त अॼु वारो थई खोले रुगो झोली पाजी खोले मोतीलाल मिलंदई, सोचत करे ऐवान में महफ़िल या कंहिंजे मान में, सॾ इन्हीअ में सुधारो थई वॾो वठी, त अॼु वारो थई खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई, पचर का भी नबी कभी ज़िक्र खुदा ज़िक्र नबी, ॾाढो अजीब निज़ारो थई वॾो वठी, त अॼु वारो थई खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई, छॾ ज़माने जूं महफ़िलियूं भागन में हे घड़ियूं मिलियूं, हिकिड़ो पल बे उधारो थई वॾो वठी, त अॼु वारो थई खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी सुहिणी ॻाल्हि त वंड वठी त वारो अथई, रहमत जो वसकारो अथई। हक़ीक़त बि आहे त रमज़ान मुबारक जो ही महीनो ईअं ई आहे त जेको बि रहमतूं वठे, बरकतूं वठे, उन जे लाइ ॾाढो बहितरीनु महीनो आहे। जेकॾहिं नथो वठी सघे त इहा बदनसीबी चइबी। सो नसीबनि वारा थियो, भाॻनि वारा थियो ऐं मौक़े जो भरपूर फ़ाइदो वठो, इबादतुनि में गुज़ारियो, रब करीम खे रिझायो। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, कृषि जामे श्री ताउन सां ही प्रोग्राम पेश कयो पियो वञे, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम माहे रमज़ान।
सलाम रमज़ान में एक बार वही तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में करशी जामिश्री जी तावन सां पेश कयो पियो वञे। करशी जामिश्री ॾाढो सुठो मशरूब आहे, पीअंदा कयो सहर हुजे आफ्तार। पाण खे जेकॾहिं तव्हां फिटफाट रखणु चाहियो था ऐं जेकॾहिं पाण खे सेट रखणु चाहियो था त पोइ करशी जोर जोशांदे जो बि इस्तेमालु कंदा कयो। हिन लम्हे असां सां गॾु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ ॿ अदियूं बि प्रोग्राम में शामिल थियूं आहिनि। उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था। किश्वर सुलेमान खे भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु रुमीसा मतीन बि आहे, ॿिन्ही खे असीं भलीकार चऊं। वेलकम जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां पहिरियां अवल असां सां गॾु अदनान अहमद साहिबु वेठा आहिनि ऐं ख़ालिद ख़ान साहिबु वेठा आहिनि। ॿिन्ही सां कचहरी सिलसिलो बि कंटिन्यू आहे। इन खां गॾोगॾु मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहिबु असां सां गॾु आहे। सो मुफ़्ती साहिबु रमज़ान महीने जा के ख़ासि अमाल जेकी कजनि त उहे थोरो ॿुधायो असांखे। सभ खां पहिरें त रमज़ान जो जेको महीनो आहे जी, मनसामा शहर रमज़ान जी, जेको असांजे लाइ रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि। सही, सभ खां पहिरें त रोज़ो हिकु अहम आहे जो असांखे छॾणु न घुरिजे, सही, छो त फ़र्ज़ु आहे। ऐं उन खां बाद में आहे मन काम शहर रमज़ान, सही, यानी कि क़ियामुल लैल, जीअं नमाज़ तरावी वग़ैरह आहे जमात सां अदा करणु घुरिजे, नमाज़ बा जमात अदा करणु घुरिजे। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाना के मन काम मअल इमाम हत्ता यनसरिफ गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेकॾहिं राति जे टाइम तरावी में को वञे थो ऐं जेतिरे ताईं इमाम मस्जिद में वेठो आहे हू ओतिरे ताईं इमाम सां गॾु आहे, त जॾहिं इमाम मस्जिद मां निकिरे थो यनसरिफ हत्ता यनसरिफ इमाम, यानी इमाम जे निकिरण सां इमाम मस्जिद में निकिरे थो गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही, अल्लाह तबारक व तआला उनजा तमामु साबिक़ा गुनाह माफ़ थो करे छॾे। यानी पहिरियों सभ खां पहिरियों त रोज़ा फ़र्ज़ आहिनि, रोज़ा रखणु घुरिजे, नमाज़ बा जमात अदा करणु घुरिजे ऐं उन खां बाद में क़ियामुल लैल करणु घुरिजे, नमाज़ तहजुद वग़ैरह जो इहतमाम करिजे, नमाज़ तरावी जो इहतमाम कजे ऐं उन खां बाद में सदक़ात जी कसरत कजे। सुबह सुठा अमल, माशाल्लाह माशाल्लाह। असां सां गॾु अदनान साहब ऐं ख़ालिद ख़ान साहब। अदनान भाई, किस तरह से नीडी पर्सन्स को किस तरह से उसकी जानकारी कैसे आपको मिल जाती है? क्योंकि मेरे ख्याल से हर कोई बंदा यही कहता है मुझे भाई चाहिए राशन, मुझे नीड है। उसके लिए एक पूरा सर्वे टीम होती है हमारी। अच्छा। क्योंकि जो ऑर्गेनाइजेशंस काम करती हैं इनका एक प्रॉपर टीम होती है। अच्छा। तो जो हमारी टीम होती है वो पूरे साल वर्क कर रही होती है। अच्छा। ना कि सिर्फ रमज़ान में। सही सही। और पूरी कराची में या कराची के अलावा भी कहीं पर? हमारा जो प्रोजेक्ट्स हैं वो बलूचिस्तान से लेके आज़ाद कश्मीर तक। वाह वाह ज़बरदस्त। अल्हम्दुलिल्लाह मेहरान वेलफेयर ट्रस्ट पूरे पाकिस्तान में एक ही ऑर्गेनाइजेशन है। अच्छा। जो हर सूबे में काम करती है। सही सही। वरना हर ऑर्गेनाइजेशन का ये होता है कि सिंध के कुछ एरियाज़ में काम करते हैं, पंजाब के कुछ एरियाज़ में, हम हर जगह काम करते हैं। सही सही सही। तो हमें तकरीबन 10 से 12 साल हो चुके हैं इस फील्ड में। तो हमारे साथ जो वॉलंटियर्स भी हैं, हमारे कुछ लड़के जो हमारे साथ जॉब करते हैं, बाकी वॉलंटियर्स की बहुत बड़ी टीम है। उनके थ्रू हमें लोगों का पता चलता है कि किसके कौन ज़रूरतमंद है क्या। और इसके अलावा हमारी जो शरई तौर पे जो है, जो शरई एडवाइजरी बोर्ड है, वो हमारे साथ इसमें इंटैक्ट होते हैं। उनके फॉर्म्स होते हैं, उनके एक अलामा साहब आते हैं। सही। तो वो पूरे साल सर्वे होते हैं, उनके फॉर्म भरे जाते हैं। सही सही सही। खालिद साहब, आप तो बड़े बिजी होंगे फिर इस कामों में? जी अल्हम्दुलिल्लाह। एक तो ये हमारा रमज़ान का जो प्रोजेक्ट है, ये तो रमज़ान के इसके अलावा ये भी चलता है, लेकिन हमारा जो मेन प्रोजेक्ट है और जो मेन बेसिक हमारा मकसद है वो है मसाजिद बनाना। अच्छा। तो हम अल्हम्दुलिल्लाह अभी 100 के करीब मसाजिद पूरे पाकिस्तान में बना चुके हैं माशाल्लाह। और कोशिश ये होती है कि हम ऐसे एरियाज़ में मसाजिद बनाएं जहाँ पहले मसाजिद हो ना। यानी कि जहाँ पे दूर दूर हों। सही। इस तरह थर के एरियाज़ में हमने बनाई हैं जहाँ पे तो आप ये समझ लें कि वो एक मस्जिद है, वही एक पक्की है। अच्छा। बाकी पूरा आपको तो पता है थर में जो गाँव है वो पूरा कच्चा है। वो एक मस्जिद पक्की है और अल्हम्दुलिल्लाह वहाँ पे मस्जिद अब बनी है तो लोगों के अंदर नमाज़ पढ़ने की अवेयरनेस आई है। सही। बच्चों में कुरान पढ़ रहे हैं। सही। तो हम ये एरियाज़ को टारगेट करते हैं कि लोग ज़्यादा से ज़्यादा मुफीद हों। सही। तो उसके अलावा दूसरा जो हमारा प्रोजेक्ट है वो पानी का है। अच्छा। जैसे वाटर वेल्स हम थर पारकर में लगाते हैं। अच्छा। और हैंड पम्प्स जो हैं वो सिंध है, पंजाब में। सही। इन एरियाज़ में हम काम कर रहे हैं। फिर बच्चों के हवाले से आ जाएँ तो हम स्कूल प्रोजेक्ट है हमारा रेनोवेशन का, स्कूल रेनोवेशन का। अच्छा। हाफिज़ प्रोजेक्ट है हमारा। अच्छा। हम जो है वो बच्चों को हाफिज़ बनाते हैं, हिफ्ज़ करवाते हैं, उनकी तालीम दिलवाते हैं। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत ही अच्छा जी। मदारिस में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था ऐं गुज़ारिश कयूं था। किश्वर असां सां गॾु आहे, किश्वर सुलेमान जी। बाबा बिस्मिल्लाह। अस्सलाम। सुभान
سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ یا حسن کا یا محسن کا یا احسن کا یا محسن کا سبحان اللہ سبحان اللہ کرم کے بادل برس رہے ہیں دلوں کی کھیتی ہری بھری ہے یہ کون آیا یہ کون آیا کہ ذکر جس کا نگر نگر ہے گلی گلی ہے کرم کے بادل برس رہے ہیں دلوں کی کھیتی ہری بھری ہے یہ کون بنے کے قرار آیا یہ کون جانے بہار آیا یہ کون جانے بہار آیا گلوں کے چہرے ہیں نکھرے نکھرے گلی گلی میں شگفتگی ہے یہ کون آیا یہ ذکر جس کا نگر نگر ہے گلی گلی ہے سبحان اللہ دلوں کے جلائے رکھنا نبی کی محفل سجائے رکھنا نبی کی محفل سجائے رکھنا جو راحت دل سکون جائیں وہ ذکر محمدی ہے کرم کے بادل برس رہے ہیں دلوں کی کھیتی ہری بھری ہے سبحان اللہ ہتے ہکڑو شارٹ کمرشل بریک اساں وٹھنداسیں کرشی جامع شریف تعاون سان ہی پروگرام تव्हांजी خدمت में पेश कयो पियो वञे गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में करशी जामे शरीफ़ जे ताउन सां पेश कयो पियो वञे असां सां गॾु मुज़ महिमान अदनान अहमद ख़ान ख़ालिद ख़ान ऐं मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहिब गॾु आहिनि ऐं गॾु उहे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां ॿ अदियूं मौजूदु आहिनि उन्हनि खे वरी ॿुधंदासीं पर हाणे मुफ़्ती साहिबु असां सां गॾु आहे सो उन खां कुझु शयूं पुछणियूं आहिनि जेकी तव्हां असांजे ज़हननि में आहिनि मुफ़्ती साहिबु इहो ॿुधायो त रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने इबादतुनि जो सवाबु ॿीणो थी वञे थो वधीक थी वञे थो इहो भला कीअं थोरो ॿुधाइजो
त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान आहे त मन अदा फ़ीह फ़रीदतन कमन अदा सबउन फ़रीदा व नाफ़िलत फ़ीहा कल फ़रीदा। त रमज़ान जो हिकु अहिड़ो महीनो बाबरकत महीनो आहे जो इन में तव्हां हिकिड़ी नफ़िल अदा कयो, अलाह ताला उनखे तव्हांजे लाइ फ़र्ज़ थो लिखी छॾे। सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं वरी तव्हां हिकिड़ो फ़र्ज़ अदा कयो त अलाह ताला तव्हांजे लाइ 70 फ़र्ज़ थो लिखे। हिकु अलाह जो असांजे मथां अहसान आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में, त ॿिया जेके बि उम्मती गुज़रिया, जेके बि उम्मतूं गुज़रियूं, जेके बि अंबिया गुज़रिया, उन्हनि में ॾिसो त अलाह तबारक व ताला कंहिंखे का इबादत ॾिनी, कंहिंखे कहिड़ी इबादत ॾिनी, पर असांखे अलाह ताला अहिड़े हिते करम फरमायो जो असांखे महीनो ॾिनई त सभिनी महीननि जो सरदार ॾिनई, ऐं असांखे जेको किताब ॾिनई त सभिनी किताबनि जो सरदार ॾिनई, ऐं एतिरे क़दुरु जो असांखे जेके नबी ॾिनई त सभिनी अंबियानि जो सरदार ॾिनई। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अलाह ताला उन हबीब जे सदके असांखे बि वरी सभिनी उम्मतनि में बहितर उम्मत करे बणाई, कुंतुम खैर उम्मतन उखरिजत लिन्नास। त इहो हिकु अलाह जो इन उम्मत जे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में एतिरो करम आहे जो हिकु फ़र्ज़ अदा कयो, रकातूं 2 फजर जूं वञी अदा कयो त अलाह ताला तव्हांजे लाइ 70 फ़र्ज़ थो लिखे, तव्हां 70 फ़र्ज़ अदा कया, ऐं हिकिड़ी नफ़िल अदा कयो, अलाह ताला तव्हांजे लाइ फ़र्ज़ जो सवाबु थो लिखे। क़ुरान पाक जो हिकिड़ो ख़तम कयूं त वरी डबल सवाबु। वैसे त क़ुरान करीम जे लाइ अलाह तबारक व तआला इहो आहे त हिकिड़ो हर्फ़ जेको आहे, हिकिड़ो मन करा हर्फ़ मिनल क़ुरान फलहु अशरु हसनात। जेकॾहिं तव्हां क़ुरान करीम जो हिकिड़ो हर्फ़ पढ़ो, हिकिड़ो तिलावत जॾहिं असां अलाह ताला तव्हांजे लाइ 10 नेकियूं थो लिखी छॾे। वला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फ़, रसूल फरमाया मां ईअं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ़ आहे, वला किनल अलिफ हर्फ़ुन व लाम हर्फ़ुन व मीम हर्फ़। अलिफ अगरि अलहदा हर्फ़ आहे, लाम अलहदा आहे, मीम अलहदा आहे, यानी जेकॾहिं तव्हां असां तिलावत जी नीयत सां अलिफ लाम मीम पढ़ूं त असांजे लाइ 30 नेकियूं लिखी वियूं। इहे गैर रमज़ान में, रमज़ान में त वरी जेको आहे 70 गुना वधीक मिलंदो। त जेके हिनखे तव्हां ज़रब कंदा हुजो त पूरे क़ुरान जो तव्हां सवाबु ॾींदो, 70 ख़तम जो तव्हां। एॾो ज़बरदस्त सवाब जो तरीक़ो तव्हां ॿुधायो त ॿीणो थो थी वञे, बल्कि 70 भेरा वधीक थो थी वञे। त पोइ उन्हनि माण्हुनि जे लाइ छा चवंदो जेकी रोज़ो त रखनि था, पर रोज़ो रखण खां पोइ सॼो ॾींहुं सुम्ही गुज़ारनि था, उन्हनि जे लाइ छा फरमाईंदो तव्हां? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो ई फरमान आहे त रुब साइमिन लैस मिन सियामिही इल्लल जूअ वल अतश। केतिरा ई रोज़ेदार हूंदा जो उन्हनि खे रोज़े मां सिर्फ़ु बसि बुख ऐं उञ, ॿियो उन्हनि खे रोज़े मां का शइ नसीब कोन थींदी। त छो तूं रोज़े मां फ़ाइदो वठी न सघिया, रमज़ान मां उहो इस्तिफ़ादो हासिल करे न सघिया, बसि रोज़ो त रखियऊं, ॾेखाव ख़ातिर रखियऊं या कीअं बि, पर रोज़ो त रखियऊं, पर रोज़े मां जेके आदाब हुया उहे बजा न आंदऊं, रोज़े जा अहकाम हुया उहे सही तरीक़े अदा न कयूं, ऐं रोज़े मां कीअं फ़ाइदो हासिल कजे उहो फ़ाइदो हासिल न करे सघिया। सो उनजे करे उन्हनि जे लाइ बसि इहो आहे त उहो बुख रहिया ऐं उन ते रहिया, उन्हनि जे लाइ का बि शइ कोन्हे का। उन रोज़े जी छा क़बूलियत जो छा दारोमदार आहे, थोरो ॿुधायो। क़बूलियत त उहा अलाह जे हथ में आहे, त को बि अमल बाक़ी सॼियूं इबादतूं माना उहो राहे वियो, नमाज़ कोन पढ़ी, नमाज़ न पढ़ी, क़ुरान कोन पढ़ी, अदब अख़लाक न कई। हक़ीक़त इहा शइ त का बि शइ क़बूलियत जेका उहा अलाह जे हथ में आहे। त अॻे त माण्हुनि खे मोट उनजी मर्ज़ी आहे न साईं। सही। सो खालिद साहब कैसे फील होता है जब खिदमत करते हैं, दिल्ली सुकून, मज़ा आता है, एक चैन आता है, करार आता है, बड़ी मीठी नींद सोते होंगे? मुझे लगता है कि दिल्ली सुकून खल्क की खिदमत में बहुत ज़्यादा। ये बात तो हकीकत है कि दिल्ली सुकून तो बड़ा मिलता है, नींद भी अच्छी आती है, लेकिन बाज़ वक्त हम ऐसे एरियाज़ में जाते हैं कि वो देख के बड़ा दुख भी बहुत होता है। सही कि अभी जैसे कोविड में तो हमने विज़िट किया, बहुत से ऐसे घरों में गए कि हमने किचन देखा तो उनके घर में कुछ खाने को कुछ भी नहीं। तो ये हालत थे, तो उस दौरान भी हमने राशन उन तक पहुंचाया, लेकिन हमने एक चीज़ सोची कि मैंने कहा यार अब तो 2 साल तो ये कोविड में इनकी तो जॉब्स वगैरह भी चले गई, रोज़गार चला गया। तो हमने सोचा, तो हमने एक प्रोजेक्ट स्टार्ट किया है अपना रोज़गार के नाम से। तो इसी प्लेटफॉर्म से मैं अपने डोनर्स का भी शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने हमारे साथ ताउन किया। अच्छा, अपना रोज़गार जो प्रोजेक्ट वो ये इस तरह का है कि हम लोगों को जिनके रोज़गार जा चुके हैं उनका हम रोज़गार मुहैया कर रहे हैं। बहुत अच्छी बात है। जैसे स्टॉल्स वगैरह हम उनको लगा के देते हैं, फ्रेंच फ्राइज़ के, पॉपकॉर्न के, ख़वातीन के लिए हम सिलाई मशीन, अपने पैरों पे खड़े हो जाएं, वो अपने पैरों पर। सही से बहुत शुक्रिया खालिद के, बहुत टाइम की थोड़ी किल्लत थी, कोई बात नहीं, कोई इशू नहीं। मज़ीद इंशाल्लाह किसी प्रोग्राम में दोबारा मुलाकात होगी, इंशाल्लाह कंटिन्यू रखेंगे। अदनान भाई आपका बहुत शुक्रिया, मुफ्ती साहब तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां खां क़ीमती राय वरितीसीं, ॼाण वरितीसीं। ऐं थोरी देरि में आख़िर में असां नातिय कलाम ॿुधंदासीं रुमेसिया खां, पर इन खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो
करशी जामे श्री वारनि। करशी जामे श्री ॾाढो मिठो ज़बरदस्त भलो शरबत आहे, तव्हां यकीन पीअंदा हूंदो, ॻाढ़ो शरबत। ऐं उन खां पोइ वरी मार्केट में साओ शरबत बि अची वियो आहे जंहिंखे करशी जामे श्री इलायचीन चवंदा आहिनि, माना इलायची जो हुन में फ्लेवर आहे। तव्हां पीओ, तव्हांखे बाक़ाइदा एनर्जी मिलंदी। ऐं आउं सम्झां थो त जेकी रोज़ेदार आहिनि उन्हनि खे त घणो ई पीअणु घुरिजे, अफ़्तार महिल सहर महिल ॿिन्ही जॾहिं बि जेकी ॿई टाइमिंग्स आहिनि लम्हा आहिनि, इन्हनि में करशी जामे श्री जो साथ तव्हांखे सिहतमंद रखंदो। करशी जामे श्री कीअं ठाहिजे, कीअं पीइजे, इन जो तरीक़ेकार उन जी बॉटल्स ते बि लिखियलु आहे। पर तव्हां करशी जामे श्री खे खीर में मिलाए सघो था, तव्हां कस्टर्ड में लॻाए सघो था, तव्हां आइस्क्रीम में लॻाए सघो था, मुख़्तलिफ़ मरहलनि में करशी जामे श्री इस्तेमालु थींदो आहे। करशी जामे श्री जी जेका ख़ूबी आहे, जेका ख़ासियत आहे, उहा इहा आहे त ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे ऐं हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। माना इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी मुतासिर कंदी आहे त पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो मिलायल न आहे। ऐं करशी जामे श्री जिन मरहलनि मां गुज़रंदी आहे, तव्हांखे ॿुधायां त 265 भेरा हिन खे चेक कयो वेंदो आहे, टेस्ट कयो वेंदो आहे। उन खां पोइ मार्केट में करशी जामे श्री खे आंदो वेंदो आहे ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल खे चेक करे उन जे टेस्टिंग जे मरहलनि मां गुज़ारे पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। करशी जामे श्री सभु पीते हैं, इहो हुननि जो स्लोगन बि आहे, करशी जामे श्री पीओ। ऐं हीअ बहार जी मुंद बि आहे, रोज़नि जी मुंद बि आहे, त घणो खाइण पीअण खां पोइ यकीनन सॼे सिस्टम खे सेट करण जे लाइ करशी जामे श्रीअ जो सहकार ज़रूरी आहे, साथ ज़रूरी आहे। करशी जामे श्री पीओ, पाण खे फिटफाट रखो। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजी इबादतुनि में ख़लल पवे थो, तव्हां जेकॾहिं नज़ले में वरितलु आहियो, जेकॾहिं बुख़ार में वरितलु आहियो, खंघि में वरितलु आहियो, जेकॾहिं ज़ुकाम में वरितलु आहियो, त उन जे लाइ बि करशी वारनि वटि बंदोबस्तु आहे। ऐं उहो बंदोबस्तु इहो आहे त करशी जोहर जो शांदो मार्केट में मौजूदु आहे। करशी जोहर जो शांदो जेकॾहिं तव्हां वापरायो था त पोइ तव्हां सिहतमंद रहंदो। नज़लो, ज़ुकाम, खंघि इन मां तव्हांखे छुटकारो मिली वेंदो। ईअं थिए थो त पाण थोरा पाण लेज़ी फील कंदा आहियूं, रोज़ो रखूं था त पोइ सम्झंदा आहियूं त पाण खे हाणे उहो सतु न आहे। सो इन जे करे तव्हां करशी जोहर जो शांदो इस्तेमालु कयो। जेकॾहिं करशी जोहर जो शांदे जो इस्तेमालु चांहि में कयो था त चांहि जो फ्लेवर बि चेंज थी वेंदो, मज़ो ईंदो तव्हांखे चांहि पीअण में बि, ऐं तव्हांखे सुकून मिलंदो। करशी जामे श्री हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा बि आहे, जामे श्री जी तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाई, करशी जोहर जो शांदे जी हाणे ॿुधायां, उहा इहा आहे त जोहर जो शांदे जा फ्लेवर बि मार्केट में मुख़्तलिफ़ मौजूदु आहिनि। हिकिड़ो फ्लेवर त ॿारनि जे लाइ चॉकलेटी आहे, ॿार घणे शौक़ सां उहो पी सघनि था। माना ॿारनि खे जेकॾहिं जोहर जो शांदो ठाहे ॾियो त पोइ चॉकलेट वारो फ्लेवर, बाक़ी मुख़्तलिफ़ सारा फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। करशी वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में अॼु सहकार कयो। सुभाणे हयाती बख़ैर वरी मुलाक़ात थींदी। सलाम रमज़ान में इरशाद जागीरानी तव्हांखां मोकिलाए थो। आख़िर में नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। ऐं हिन प्रोग्राम खे वाइंड अप थियण खां पोइ जॾहिं आज़ान ईंदी त करशी जो हिते दस्तरख़्वान बि लॻंदो, जिते असीं मौजूदु हूंदासीं, जेकी बि हिते हाज़रीन महफ़िल आहिनि उन्हनि सभिनी सां गॾु रोज़ो इफ़्तार कंदासीं। अलाह पाक तव्हां सभिनी खे सुनतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जी बेटा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। फिर गुंबदे खज़रा की फ़ज़ाओं में बुला लो, फिर गुंबदे खज़रा की फ़ज़ाओं में बुला लो, फिर गुंबदे खज़रा की फ़ज़ाओं में बुला लो। सरकार बुला कर मुझे सीने से लगा लो, सरकार बुला कर मुझे सीने से लगा लो, सीने से लगा कर मुझे दीवाना बना लो, सीने से लगा कर मुझे दीवाना बना लो। दुनिया की मोहब्बत को मेरे दिल से निकालो, दुनिया की मोहब्बत को
निकालो, फिर गुंबद खज़रा की फ़ज़ाओं में बुला लो। गुनाहगार गुनाहगार हूँ, जैसा हो तुम्हारा, गुनाहगार गुनाहगार हूँ, जैसा हो तुम्हारा। सरकार संभालो मुझे, सरकार संभालो, फिर गुंबद खज़रा की फ़ज़ाओं में बुला लो। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।